ये मस्जिद में दाखिल थे वो आता सुन्नत तरीक़ो आ पर सजो पैर मस्जिद में दाखिल कयो पो खबो पैर अया दुआ करो अल्लाहुम्मा इफ्तह ली अबवाब रहमतिक या अल्लाह मुझे ला पंजी रहमत जा दरवाजा खोल। या दुआ होंदी है नी मस्जिद जे बाहर वरी फर्ज पढ़ी सुन्नत नफिल पढ़ी जब वाला मस्जिद का बाहर निकलो तो सुन्नत तरीक़ो आ पर खबो पैर बाहर कढो पो सजो पैर अया दुआ करो अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका मिन फज़लिक या अल्लाह मैं फर्ज भी पढ़ियुम सुन्नत नफिल भी पढ़ियुम हाणे मौजो आई मुझे बचड़न जे रोज़ी जो मसलो आ ए मुझा अल्लाह मां तोखां सवाल तो कयां तुझे फज़ल जो तो मुझे ला मुझे बचड़न जे ला हलाल जे रोज़ी जो बंदोबस्त कर। फज़ल माना माल वरी 28 सिपारे सूरत जुमा में रब फरमायो फ़इज़ा कुज़ियतिस सलातु फंतशिरू फिल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह। रब फरमायो जॾहिं जुमे जी नमाज पूरी थी वञे फर्ज़ ऐं सुन्नत ऐं नफ़िल पढ़ी छॾियो त हाणे यको मस्जिद में न वेहो फंतशिरू फिल अर्ज़ि पखिड़िजी वञो ज़मीन में हार हार पो करे मजदूर मजदूरी करे दुकानदार दुकान ते वञे मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी संभाले मेहार पंहिंजे मेहन खे छोड़े बकरार पंहिंजे बकरनि खे संभाले वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह अल्लाह जो फज़ल तलब कयो पंहिंजे ला पंहिंजे बचड़नि जे ला हलाल जे रोज़ी जी तलाश कयो जीअं मस्जिद में वेहण सवाब ज़िक्र करण सवाब तिलावत करण सवाब इएं पंहिंजे ला पंहिंजे बचड़नि जे ला हलाल जी रोज़ी करण में भी एतिरो ई सवाब अथव जेतिरो मस्जिद में वेहण में सवाब। ईअं न आहे जो मस्जिद में वेहण सवाब आहे दुकान ते वेहण गुनाह न बाबा दुकान ते वेहण भी सवाब आहे। हदीस में अचे तो हिकिड़ो मुसलमान फजर जी नमाज पढ़ी हलियो वियो हार हार पो तो करे मजदूर मजदूरी तो करे दुकानदार दुकान ते वेठो आहे मुलाज़िम पंहिंजी ड्यूटी तो संभाले पर हिन जो कन मस्जिद आहे तो केॾीमहिल थी अज़ान अचे तो वञा मस्जिद में अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो इन मुंहिंजे बाने फजर खां वठी ज़ोर ताईं जेके भी कम कया हिन जा कम इबादत लिखायोसि हिन हारीअ जो हार पो भी इबादत हिन मजदूर जी मजदूरी भी इबादत हिन दुकानदार जी दुकानदारी भी इबादत हिन मुलाज़िम जी मुलाज़िमत भी इबादत फजर खां वठी ज़ोर ताईं जेके भी कम कई सभु कम हिन जा इबादत लिखायोसि। हिन उम्मत ते त अल्लाह ताला जो ख़ुसूसी मेहरबानी नबी साईं जे सदके कम थोरो कयो मजदूरी घणी हिकिड़ो मुसलमान इशा जी नमाज जमात सां तो पढ़े मन सल्ला सलातल इशा इशा जी नमाज जमात सां पढ़ियई सॼी राति सुम्ही पियो निंड कयई वरी फजर जी अज़ान आई अचे फजर जी नमाज जमात सां पढ़ियई फकान्नमा क़ामल लैल कुल्ल रब फरिश्तनि खे फरमाए थो हिन मुंहिंजे बाने जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼी राति इबादत कयई हिन जी निंड भी इबादत हिन जा ख्वाब भी इबादत हिन जा खोखरा भी इबादत। साल में सिर्फ 36 रोजा रखो 30 रमजान जा 6 शवाल जा अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो हिन मुंहिंजे सुहिणे नबी जे उम्मती जे आमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ारे 36 के 10 सां ज़रब कबी घणा थींदा 360 मेराज वारी रात नबी से के तोहफो मिलियो मल जाअ बिल हसनति फलहु अश्रु अमसालिहा ओ मुंहिंजा महबूब जेको तुंहिंजो उम्मती
नेकी हिकड़ी कंदो सवाब 10 जो दींदो सांस मोजा महबूब 50 भी ये थई 5 भी ये थई मां लोहे महफूज में 50 नमाज़ूं लिखरायूं हन ला तब्दील लिकलिमातिल्लाह मोजे कानून में हाणे काई तब्दीली नहीं दी पर तोसां रियात कयम मोजा महबूब तू अची पियो तोखे खाली कोन पियो मोटाया 50 भी ये थई 5 भी ये थई जेको तुझो उम्मती पढ़ंदो 5 वक्त नमाज सवाब 50 जो दींदो हिकड़ी नमाज पढ़ो 10 नमाज़ुनि जो सवाब हिकड़ो नफिल पढ़ो 10 नफिलनि जो सवाब हिकड़ो रोज़ो रखो 10 रोज़नि जो सवाब रुगो रमज़ान जा 30 रोज़ा 6 शवाल जा रोज़ा रखो अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो न जे अमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ाराई 360 ॾींहं तव्हां जा रोज़ा लिखिया था इन उम्मत ते एॾो रब महिरबान आहे नेकीअ जो रुगो इरादो कयो त नेकी लिखी वञे तबली जमात वाला चवंदा आहिनि भाई नेकी का इरादा तो करो इरादे का भी सवाब है ये सच चवंदा हदीस में अचे तो जॾहिं बानो गुनाह जो इरादो कंदो आहे पोइ खबे कुल्हे ते फरिश्ता गुनाह लिखंदा आहिनि उहे फरिश्ता रब खे अर्ज़ कंदा आहिनि या अल्लाह ही तुंहिंजो बानो गुनाह जे इरादे सां निकितो आहे चोरीअ ते निकितो आहे धाड़े ते निकितो आहे ग़रीब जी बकरी चोराइण जे लाइ निकितो आहे शराब पीअण जे लाइ निकितो आहे कंहिं ग़रीब खे ईज़ाइण जे लाइ निकितो आहे गुनाह जे इरादे सां भला गुनाह लिखऊंसि तव्हां सम्झंदव त फरिश्तनि खे ख़बर कीअं थी पए हदीस में अचे थो जॾहिं बानो गुनाह जो इरादो कंदो आहे त उन्हनि फरिश्तनि खे उन जे जिस्म मां धप ईंदी आहे पोइ सम्झी वेंदा आहिनि त हीउ गुनाह जे इरादे सां निकितो आहे अल्लाह ताला फरिश्तन के फरमाइंदो हाल ही न लिखोस थी सके तो मुड़ी वने थी सके तो का रुकावट थी पवेस थी सके तो बियो को कम थी पवेस हाल ही न लिखजोस हदीस में चे तो पर जन वाला बानो गुनाह करे विजंदो आ फरिश्ता चवंदा या अल्लाह हाणे त गुनाह करे छॾियई भला हाणे लिखऊंस रब फरमाइंदो आ जल्दी न लिखोस 2-3 मिनट मोहलत जोस थी सके तो तौबा करे दफ्तर कारो न कयोस मता क्या मजे दी मुंहिंजो बानो लजी न जन वाला तौबा भी न कंदो आ फरिश्ता चवंदा या अल्लाह ही त तौबा भी कोन थो करे रब फरमाइंदो ठीक आ भला लिखोस पर हिकड़ो गुनाह लिखजोस वधीक न लिखजोस सब चो सुभान अल्लाह पर जन वाला बानो नेकीअ जो इरादो कंदो आ फरिश्तन के खुशबू ईंदी आहे इन इरादो कयो त वञा नमाज ते इरादो कई त वञा मोहम्मद सुलेमान जो जलसो आहे फुलू ॻोठ में वञा वाइज़ ॿुधण जे लाइ इरादो कई त घोट की इज्तिमा आहे वञा इज्तिमा ते इरादो कई त कंहिं ग़रीब जी ख़िदमत कयां इरादो कई त कंहिं अल्लाह वारे जी ज़ियारत कयां इरादो कई त हज ते वञा मुंहिंजे नबी फरमायो जन महिल बानो नेकीअ जो इरादो कंदो आहे पोइ उन्हनि फरिश्तनि खे खुशबू ईंदी आहे पोइ सम्झी वेंदा आहिनि त यार निकितो आहे नेकीअ जे इरादे सां रब खे अर्ज़ कंदा आहिनि या अल्लाह ही तुंहिंजो बानो नेकीअ जे इरादे सां निकितो आहे भला हिन जी नेकी लिखऊंसि अल्लाह साईं फरमाईंदो आहे हाओ लिखी छॾियोसि सभु चओ सुभान अल्लाह नमाज़ जो इरादो कयई वुज़ू करे मस्जिद अचे पियो रस्ते में फौत थी वियो हदीस में अचे तो मुंहिंजे नबी फरमायो या नमाज क़यामत जे ॾींहुं आमाल नामे में लिखियल हूंदसि हज जो इरादो कयई पासपोर्ट ठारायई पैसा जमा करायई वीचारो हज ते वञी कोन सघियो अॻे ई मरी वियो रस्ते में फौत थी वियो क़यामत जो ॾींहुं थींदो इहो हज हुन जे आमाल नामे में लिखियो पियो हूंदो हाजनि जे कतार में बीठो हूंदो नेकीअ जो इरादो कयो नेकी लिखी वञे वरी जन वाला बानो नेकी कंदो आहे रब फरमाईंदो आहे हिन खे 10 कयोसि सभु चओ सुभान अल्लाह नमाज पढ़ी बस कई रब फरमाईंदो आहे 10 नमाज़ूं लिखोसि त हिन 10 नमाज़ूं पढ़ियूं रोज़ो रखियई बस कई लिखोसि त हिन 10 रोज़ा रखिया हज करे बस कई रब फरमाईंदो आहे लिखोसि त हिन 10 हज कया
1 रुपयो ॾिनई रब फरमाईंदो लिखोसि त 10 रुपया ॾिनई 1000 ॾिनई अल्लाह साईं फरमाईंदो आहे हिन जे आमालनामे में लिखी छॾियोसि त 10,000 ॾिनई नेकीअ जो इरादो कयो त लिखजी वञे वरी नेकी करे बस कयो त रब फरमाईंदो आहे हिनखे 10 कयोसि। असांजी सुन्नी सरकार मुलाज़िम जन महिल 60 साल जो थींदो आहे पोइ हुकूमत उनखे चवंदी आहे बाबा हाणे तूं असांजे कम जो न आहीं तुंहिंजी नज़र बि घटिजी वई आहे तुंहिंजो दिमाग़ बि कमु नथो करे पर जवानीअ में तो सरकार जी ड्यूटी ॾिनी आहे हाणे 15-20 लख तोखे असां पेंशन ॾियूं था घर वञी वेहो बचन में मरा घड़ी ताईं तोखे अधु पेंशन मिलंदी अल्लाह साईं फरमातो अलैहि सल्लल्लाहु बिअहकमिल हाकिमीन मां त हाकिमन जो भी हाकिम हां मां त बादशाहन जो भी बादशाह हां ओ मुंहिंजा बाना जेकर तूं जवानीअ में मुंहिंजी ड्यूटी ॾींदे मां रब कुराड़प में अधु पेंशन न पर पूरी पेंशन ॾींदुसि। ई कुराड़ो जा पंहिंजी जवानी इबादत में गुज़ारी जवानीअ में 5 वक्त जमात सां नमाज़ पढ़ंदो हो हाणे वीचारो कुराड़ो थी पियो आहे गोॾनि में सूर चेल में सूर फालिज जी बीमारी न बीह थो सघे न वेही थो सघे रुकू भी इशारनि सां सजदो भी इशारनि सां वुज़ू भी कोन थो करे सघे कच्चो भितर मथनो रखियो अथई ॿ धक भितर खे हणी मुंहं खे पियो हणे ॿ धक भितर खे हणी ॿाहुनि खे मलियईं वुज़ूअ जी जाइ ते तयमुम कयईं पुटनि खे चयईं पुट मुंहिंजो मुंहुं क़िबले ॾे कयो वीचारो रुकू भी इशारनि सां पियो करे सजदो भी इशारनि सां अल्लाह ताला फरिश्तनि खां पुछा थो करे ॾियो हवाल ही मुंहिंजो बानो जवानीअ में हिन वक़्त में छा कंदो हो पतो त आहे पर अल्लाह ताला पंहिंजी करम नवाज़ी थो ज़ाहिर करे फरिश्ता चवंदा या अल्लाह जवानीअ में त वुज़ू करे 5 वक्त जमात सां वञी मस्जिद में नमाज़ पढ़ंदो हो तकबीर उला में शरीक थींदो हो हाणे वीचारो मजबूर आहे न बीह थो सघे न वेही थो सघे रुकू भी इशारनि सां सजदो भी इशारनि सां भला ताक़त हुजे सा त पोइ फरिश्ता चवंदा या अल्लाह जेकॾहिं थोरी भी ताक़त हुजे सा जवान मुड़ा जहिड़ो कोन्हे ज़रूर मस्जिद में पहुचे आ जमात सां नमाज पढ़े आ पर वीचारो मजबूर आहे हदीस में अचे थो अल्लाह जो रहम जोश में अची थो वञे रफ़ा मां तो चङो भला लिखी छॾियोसि दफ़्तर में त 5 वक्त जमात सां नमाज पढ़ी छॾे पेंशन पूरी लिखियोसि सवाब पूरो ॾियोसि सवाब में कमी न थी। जवानीअ में त ई कुराड़ो फजर जी नमाज खां बाद 5 सिपारा कुरान मजीद जा दौर कंदो हो हाणे वीचारो कुराड़ो थी पियो आहे अखियुनि मां नज़र घटिजी वई चश्मे ते भी नज़र न थी पवेसि हाणे त चांहि जे कोप जे इंतज़ार में वेठो आहे अल्लाह ताला फरिश्तनि खां पुछा थो करे ॾियो हवाल ही मुंहिंजो बानो जवानीअ में हिन वक़्त में छा कंदो हो फरिश्ता चवंदा या अल्लाह जवानीअ में तो फजर जी नमाज खां बाद 5 सिपारा दौड़ करे पोइ मस्जिद मां ॿाहिरि निकिरंदो हो हाणे वीचारो मजबूर आहे नज़र कान थी पवेसि भला नज़र हुजे सा त पोइ फरिश्ता चवंदा या अल्लाह जेकर थोरी भी नज़र हुजे सा त जवान मुड़ा जहिड़ो कोन्हे ज़रूर 5 सिपारा दौड़ करे हा पर वीचारो मजबूर आहे हदीस में अचे थो अल्लाह जो रहम जोश में अची थो वञे रफ़ मां तो आमालनामे में लिखी छॾियोसि त 5 सिपारा दौड़ भी करे छॾियईं पेंशन पूरी मिलंदसि पेंशन में कमी न थींदसि सवाब मिलंदो रहंदसि। मरण खां पोइ पेंशन मिलंदी आहे ज़ाल हूंदी त हुनखे अधु मिलंदी पर फुलू ॻोठ जा मुसलमान रब एॾो महिरबान अथव रब एॾो क़दुरदान आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे अबे अम्मा खे औलाद जो एतिरो क़दुरु न आहे उस्ताद खे शागिर्दनि जो एतिरो क़दुरु न आहे मुर्शिद खे पंहिंजे मुरीदनि जो एतिरो क़दुरु न हूंदो आहे जेतिरो रब खे पंहिंजे बाननि जो क़दुरु आहे। जंहिं महिल इहो कुराड़ो मरी थो वञे किरामल कातिबीन
फरिश्ता जेके इन जूं नेकियूं लिखंदा आहिनि सॼे कुल्हे ते वेही अल्लाह ताला उन्हनि फरिश्तनि खे फरमाए थो हिन मुंहिंजे कुराड़े बाने जी क़ब्र ते वञी वेहो जेसि ताईं क़यामत क़ाइम न थिए तेसि ताईं हिन जूं जवानी वारियूं नेकियूं लिखंदा रहो या पेंशन क़यामत ताईं जारी अथसि मां रब हिन जी पेंशन बंदि कोन कंदुसि। इन जे करे अल्लाह से फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह से फरमा कसम मूंखे इंजीर जो कसम मूंखे ज़ैतून जो कसम मूंखे तूर सीना जबल जो कसम मूंखे अमन वारे शहर मक्के पाक जो चार कसम खणी करे रब फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अल्लाह से फरमा 18,000 मखलूकात में सब खां वधीक हसीन सब खां वधीक सुहिणो सब खां वधीक भली जोग जक जेकर मां बनाई आहे त हिन हज़रत इंसान जी बनाई आहे। अल्लाह से फरमा सुम्मा रददनाहु अस्फल साफिलीन वरी करे छॾियोसीं असां हिन इंसान खे हेठां खां बि हेठि। जवानीअ में साईं वॾी मस्ती न की जवानी में वॾा कम पियो करे जबलनि खे पियो चीरे कचे जा काठ सभु कपे छॾे का शइ न बचाई ज़मीनूं सॼियूं सिधियूं करे छॾियूं। हाणे वीचारो कुराड़ो थी पियो आहे अखियुनि मां नज़र घटिजी वियसि कननि मां ॿुधण जी ताक़त ख़तम गोॾनि में सूर चेल में सूर हाणे खट ते सुतो पियो आहे घर जा भाती बि बेज़ार। मां मीरपुर ख़ास जे पासे कुराड़ो घर जे ॿाहिरां छिगल खट ते सुतो पियो मूंखे चई जोगी साहब मूंखे ख़ुदकुशी करण जी इजाज़त ॾियो। मां चयो छो? चई घर मुंहिंजो प्लाट मुंहिंजा ज़मीनूं मुंहिंजूं पुटनि जूं शादियूं मां करायमि काज मां करायमि सुबुह जो मूंखे घर खां कढी करे हिते खट ते सुम्हारे था वञनि कुते वांगुरु हिते लोलो ॾियनि था राति जो मां जेकर खंघां थो त मूंखे पुट घुटो था अची वञनि त मरी बि नथो असांजी जान छुटे। इन ज़िंदगी खां मूंखे इजाज़त ॾियो त हिकु दफ़ो मरी वञा त भलो आहे। में कुराड़ी थींदी आहे त उहा बि कम जी थींदी आहे पछाड़ीअ में उनखे को बि उनजो गोश्त कम जो हॾा कम जा खल कम जी ढगो कुराड़ो थींदो आहे उहो बि कम जो थींदो आहे। सुम्मा रददनाहु अस्फल साफिलीन कुरान तो फरमाए इंसान कुराड़ो थियो त कंहिं कम जो कोन्हे पर अल्लाह से फरमाए इल्लल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात वो कुराड़ो जा पंहिंजी जवानी नेकिन में गुजारी अमल साले में गुजारी कुरान तो फरमाए ने कुराड़प जी न कुराड़े जी कुराड़प भी कम जी आहे जंहिं पंहिंजी जवानी नेकिन में गुजारी अमल साले में गुजारी न कुराड़े के पेंशन क़यामत ताईं पई मिलंदी। तो मुंहिंजा मोहतरम साथियो नौजवानो कदुर कयो जवानीअ जो जवानी अल्लाह जी वॾी नेमत अथव। जवानी जो हिकिड़ो सजदो कुराड़प जे 100 सजदनि खां अल्लाह वटि वधीक अथव। शैतान असां नौजवाननि खे धोखो ॾींदो आहे बाबा हाली जवानीअ जा मज़ा माणे वठि पछाड़ी में कुराड़ा थियासीं त पोइ मस्जिद ऐं मुसल्लो पोइ हज करे उमरा करे माफ़ी वठंदासीं। यादि रखो नौजवानो जिंदगी ते कोई भरोसो कोन अथव। अॼोके दौर में त मौत अक्सर करे जवाननि जे मथां पियो अचे। अख़बारूं पढ़ो मोबाइल ॾिसो रुगो जवाननि जा जनाज़ा पिया निकिरनि। अॼु वक़्तु अथव करे वठो वरी वक़्तु न मिलंदव। अॼु वक़्तु अथव करे वठो वरी वक़्तु कोन मिलंदव। नबी से फरमाए गुतनिम खमसन क़ब्ल खमसिन पंजन शयुनि खे पंजन खां अॻु में गनीमत सम्झो। हयातक क़ब्ल मौतिक मुंहिंजे नबी फरमायो पंहिंजी हयाती खे पंहिंजे मौत खां अॻु में गनीमत सम्झो। ये हयाती अल्लाह जी वॾी नेमत अथव। हिकु हिकु सेकंड इन जो क़ीमती आहे। कुरान तो फरमा जॾहिं इज़राइल जा चंबा अचे गिची में पवंदा
उन वक्त में इंसान चवंदो रब्बिरजिऊन, हाणे मूंखे वापसि मोटायो, लाली आमल सालिहा, हाणे मां नेक बणिजी वेंदुसि, साले बणिजी वेंदुसि, मस्जिद मां निकिरंदुसि कोन, पर रब जे तरफ़ां वरंदी थी अचे, कल्ला हरगिज़ न, हरगिज़ न, इन्नहा कलिमतुन हुव क़ाइलुहा, या हिकिड़ी चवणी आहे, माण्हू चवंदा आहिनि का तकलीफ़ ईंदी अथनि, मुसीबत ईंदी अथनि, पोइ चवंदा आहिनि इहा मुसीबत वई त पोइ सुधरी वेंदासीं, वरी मुसीबत जो हली वेंदी, चवंदा मिड़ई इहो ख्वाब हो, कोरोना जी मुसीबत आई असां सुधरियासीं, वरी 2022 में मुल्क सॼो ॿुॾी वियो, फसल विया, माल विया, घर विया, दरपदर थियासीं, वाहन जे कपनि रोडनि ते वेठा हुआसीं, ॿार बचे, उन खां पोइ भला सुधरी वियासीं, निमाज़ी थी विया, सभु मस्जिदूं भरिजी वई। 15 साल पीपलनि लुटियो आहे, मांस खाई आहे, हाणे हॾा बचा आहिनि, चवंदा हॾा बि चूसियूं हिननि जा, पर असां ते को असरु आहे, वरी बि वोट हिननि खे ॾींदासीं इंशाअल्लाह। इन्नहा कलिमतुन हुव क़ाइलुहा, या हिकिड़ी चवणी आहे, माण्हू चवंदा आहिनि का तकलीफ़ ईंदी अथनि, पोइ चवंदा आहिनि हाणे सुधरी वेंदासीं, वरी जो तकलीफ़ वेंदी त सां ॻाल्हायूं, सां ॻाल्हायूं। क़दुर कयो हयाती जो, आलमनि जे ॻाल्हियुनि ते एतमाद कयो। हिकिड़ी वॾी मच्छी पोइ नंढनि मच्छियुनि खे पई करे वाइस, त बाबा दरिया में हिकिड़ी कुंडी अथव, हुन कुंडीअ में वात न विझिजो, कुंडीअ में माल बि अथव, पर हिन में वात न विझिजो, हिन में वात पइजी वियो पोइ मरण खां सवाइ कुंडी न छॾींदव, पोइ मलाह छिके करे ॿाहिरि कढंदव, उन्हनि मलाहनि वटि कात कुहाड़ा बि अथव, पोइ उन्हनि कातल कुहाड़नि सां तव्हांखे कपींदा, दर्द कंदा, वरी लूण मिर्च बि उन्हनि वटि अथव, लूण मिर्च बि बुरकींदव, हिते बि छॾींदव कोन, वरी बाहि जा टांडा अथव, उन्हनि टांडनि ते तव्हांखे पचाईंदा, जंहिं महिल पची वेंदियूं भुॼी वेंदियूं, पोइ उन्हनि मलाहनि खे 32 ॾंद बि अथव, पछाड़ीअ में खाई कंडा उछलाए छॾींदव, ख़ुदा जो वास्तो अथव हिन कुंडीअ में वात न विझिजो। त मच्छियूं वरी अंदरि दरिया में पयूं मलाहनि खे ॻोल्हनि, कात कुहाड़ा ॻोल्हे ॻोल्हे हिक ॿिए खे चऊं त मासीअ त कूड़ ॻाल्हायो, हिते न मलाहो, न मुहाणो, न कात, न कुहाड़ो, न बाहि, न टांडा, न लूण, न मिर्च, हिते त का शइ कान्हे, मासी त कूड़ पई ॻाल्हाए। पर जंहिं महिल उन्हनि मच्छियुनि जो वात कुंडीअ में पियो ऐं छिके करे मलाहनि जो ॿाहिरि कढियुनि, पोइ मच्छियुनि जा तारा फाटा त मासीअ सच चयो हो, हिते त मलाह मुहाणा बि आहिनि, हिते त कात कुहाड़ा बि पिया आहिनि, हिते त बाहि ऐं टांडा बि पिया आहिनि, हिते त लूण मिर्च बि पिया आहिनि। वरी मलाहनि जो ख़ुशीअ में खिलियो त हुननि जा 32 ॾंद बि ॾिठऊं, पोइ यकीन थी वियुनि त मासीअ सच चयो हो। पर हाणे कहिड़ो फ़ाइदो, हाणे एतमाद कयूं त कहिड़ो फ़ाइदो। कच्चे जा मुसलमानो, असांजो बि हाल ई त मौलवियुनि ते एतमाद ई कोन्हे, मौलवियुनि जे ॻाल्हियुनि ते तवजो ई नथा ॾियूं। बाबा मिड़ई मौलवियुनि जो गुज़ारा, किराए ते आया, किरायो वठी मानी खाई हलिया वेंदा, बस छाजी जन्नत, छाजो जहन्नम, खाई पी वठो, मज़ा माणे वठो, दुनिया जो जहान खाइण पीअण जो जहान आहे। पर क़ुरान तो फमफलउला इदा बलगतिल हुलकूम, जॾहिं साह अची निर्गट खे पहुचंदो, हकीम तबीब सभु मथां बीठा हूंदा, के थेलियूं खणी ईंदा, के इंजेक्शनूं खणी ईंदा, के सिरप जूं शीशियूं खणी ईंदा, बाबा प्यारियोसि, बाबा सुई हणोसि। वअंतुम हीनइज़िन तंज़ुरून, क़ुरान तो फमता, तव्हां वक़्त में ॾिसंदो पिया, पर कंहिंखे हिमत न थींदी जो हुनखे मौत खां बचाए सघे। पोइ जंहिं महिल डॉक्टर मोनाव में थींदा, पोइ चवंदा वकील मन राक, वठी अचो मौली साहब खे त फीणो रखेसि, सूरत यासीन पढ़ेसि, मन सकरात में आसानी थिएसि।
हाणे मौली साहब सूरत यासीन पियो पढ़ंदो इन जो हाल यो हुंदो वज़न अन्नहुल फिराक कुरान तो फमा यकीन थी वेंदुसि त हाणे मुंहिंजी जुदाई थियण वारी आहे अबे को भी जुदाई अम्मा को भी जुदाई औलाद को भी जुदाई दोस्तन को भी जुदाई घरवारे को भी जुदाई ये ख्याल पियो पचाईंदो ओच तो कुरान तो फमा वल तफतिस्साक बिस्साक पिनी पिनीअ सां मिली वेंदी वाह तो फाटी पवंदो अखियूं डरा ॾेई वेंदियूं टच बस साह वियो वारस बधंदई वात खे जीअं छिके बधजे फट मथऊं पिया कंदा मजद थी वई मयत खे कयो झट झट पोइ सुमारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खट अदियूं अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट पोयों वरसो वंडींदई वाट ते चवंदा जल्दी कयो खणोसि कच्चे जा मुसलमान अॼु असां चेरनि जी लिस्ट में ऐं सुभाणे मोलनि जे लिस्ट में हूंदासीं अॼु चेरनि जी लिस्ट में तव्हां त शादी जा कपिड़ा पिया था घोट जे लाइ ख़रीद कयो पर हिन दुकान ते तव्हांजो कफन पहुची वियो अथव जंहिं दुकान तव्हां तां शादी जा कपिड़ा पिया ख़रीद कयो इन दुकान ते तव्हांजो कफन पहुची वियो आहे ये पुट ये वध में वध 3 ॾींहं रहंदा 3 ॾींहनि खां बाद दिलि पत्थर थी वेंदनि अबो अम्मा जी दिलि नरम आहे वध में वधि साल रहंदा साल खां बाद अबे अम्मा खे बि रहणु न ईंदो या घरवारी 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी करे वञी ॿी जाते शादी कंदी ॿिए मुड़ुस सां गॾु हूंदी पर मुड़ुस विसरी वेंदुसि जेकर ॿी शादी न कई त मैं वठंदी ढगी वठंदी मिड़ई बच्चन जो गुज़र कयां मैं जो फिक्र थींदुसि ढगीअ जो फिक्र थींदुसि मुड़ुस यादि कोन हूंदुसि सही तो चवां या ग़लति वध में वधि साल 2 साल तुंहिंजे क़ब्र ते ईंदई तूफान आयो ॿोॾ आई सैलाब आयो 25-20 सालनि खां बाद 50 साल खां बाद तुंहिंजो नाम निशान भी खत्म थी वेंदो कंहिंखे यादि ई तूं कोन हूंदे त को फलाणो आयो सही तो चवां या ग़लति फला सद्दक वला सल्ला हाणे से अकेलो कब्र में पूरे आयो अदा वे ओ अदा ओ भाऊ इजाज़त वठो इजाज़त वठो इजाज़त तबली जमायत में तव्हां वक़्तु न लॻायो आहे तबली जमायत वारा बयानु कंदा नी पोइ जेको उथंदो आहे इजाज़त वठो साईं पाणी पीए जाओ एकू करे जाओ तक़ाज़ा करे जाओ उस्ताद जो शागिर्दनि खे पढ़ाईंदो आहे त पोइ नंढड़ा ॿार इजाज़त वठंदा आहिनि बिना इजाज़त जे केरु उथंदो त हुनखे फैज़ न मिलंदो हाली मां कलाक खनि तव्हांजो उस्ताद आहे जेको उथे त इजाज़त वठे त मूंखे ख़बर पए त हिनखे मजबूरी आहे ईअं हरू भरू उथंदव त मां सम्झंदुसि शायदि तव्हांखे दीन जी ॻाल्हि न थी वञे बदगुमानी पैदा थी पए सो जेको उथे इजाज़त वठे इजाज़त आहे इहा आम कचहरी न आहे मच कचहरी न आहे सियासी जलसो न आहे क़ुर मजीद जी मजलिस आहे हिन जा पंहिंजा आदाब आहिनि फला सद्दक वला सल्ला हाणे क़ब्र में मुनकर नकीर फरिश्ता पहुची वेंदा ॾोहीअ जेतिरा ॾंद नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं लोही घुर्द उन्हनि जे हथनि में बाबा जल्दी करे ॾे हिसाब पोइ हाणे उते चल फला सद्दक वला सल्ला उन वक़्त में रोई करे चवंदो काश मां आलिमनि जी ॻाल्हियुनि खे सचो सम्झां नमाज पढ़ा नमाज भी न पढ़ियमि आलमनि जे ॻाल्हियुनि ते एतमाद भी न कयुमि हाणे त अकेलो क़ब्र में सुम्म ज़हब इला अहलिही यतमत्ता आलिम वाइज़ करे पियो तबलीग जमात वारो बयान करे पियो ही वॾाई में तकबर में उथी पियो कंध खे लोॾे करे चई अलाए किथों ही मुला आया आहिनि जख पिया था हणनि घर वियो सुम्म ज़हब इला अहलिही यतमत्ता
पंहिंजी घरवारी खे चईं अलाए हिकिड़ो मुला आयो जख पियो हणे ॿुधो मांसी कोन लिफ्ट ई कान ॾिनी मांसि निहारियो मांसी कोन ईअं वॾाई करे हलियो अल्लाह साईं फमा औला लक फाउला सुम्मा औला लक फाउला हाणे बर्बादी अथसि वरी बि बर्बादी हाणे को बि बचा जो रस्तो कोन सो बाबा हिन वक़्तु एतमाद कयो आलमनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे अमल करण जी कोशिशि कयो बाक़ी मरण खां बाद जॾहिं तारा पटिया पोइ अफ़सोस कयोसीं त कहिड़ो फ़ाइदो थींदो नमाज पढ़ो तव्हां असांजो अक़ीदो सही आहे अल्हम्दुलिल्लाह असां मुवाहिद आहियूं आले जी जमायत आहे कच्चे में सॼी ॿेर वारनि जी जमायत नमाज पढ़ो 5 वक़्त नमाज पढ़ो अमाल नामे में नमाज हुजे पोइ भली या भगल टुटल हुजे बाबा 10 रुपया खीसे में हूंदा भली उनखे चतियूं लॻल हुजनि टेप सोल्यूशन लॻल हुजेसि दुकान ते वेंदो कान का शइ मिली वेंदी पर न हूंदा त का शइ न मिलंदी त असांजे अमाल नामे में या भगल टुटल चतियूं हयल नमाज हुजे साहब आल बैत वारी नमाज त असां कोन पढ़ी सघूं या भगल टुटल चतियूं हयल बि नमाज कम जी अथव इंशाअल्लाह अक़ीदो सही हूंदो अमाल नामे में नमाज हूंदी रब जो दीदार भी थी वेंदो जन्नत भी मिली वेंदी बाक़ी अमाल नामे में नमाज न हूंदव त का शइ न मिलंदव सालियनि जी सोबत में रहो सोबत जो असर थींदो उठनि सां गॾु जेको हूंदो आहे न ओठार उनजी तबियत सख़्त थींदी आहे जत जी इहा अरब ॾिसो था सख़्त उठनि सां गॾु रही रही सख़्त थी आहे बकरार जी वरी दिलि नरम हूंदी बकरी नरम जानवर गॾनि सां गॾु जेको रहे हिकिड़े अमरा जो गॾु मस्जिद में आयो मौलवी साहब जस्तो के हया न आयो जो गॾ खे मस्जिद में छॾियो अथई चईंसीं बेअकुल आहे बेसमझा असां कॾहिं आया आहियूं मस्जिद में माना हिन जो दिमाग़ गॾ वारो सिंधी में चवंदा आहिनि कारो बदिजे कमरे सां रंग न मटाए त आदत ज़रूरु मटाए सोबत जो असर थींदो सोबत चङनि सां रहो ज़रूरी न आहे त मौलवी हुजे कचे में को वॾेरो चङो आहे त हुनजी कचहरी में वेह को दुकानदार साले आहे त हुनजी कचहरी में वेह को डॉक्टर साले आहे त हुनजी कचहरी में वेह असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा तस्बीह में के भगल मणिया के टुटल मणिया पर सजन सां गॾु हूंदा आहिनि त पोइ सजन ते बि अल्लाह जो नालो वठिबो आहे त उन्हनि भगल न टुटलनि ते बि अल्लाह जो नालो वठिबो आहे या न उहे भगल ऐं टुटल बि तस्बीह में हूंदा आहिनि की न उन्हनि खे पटे उछलाइबो असां भगल आहियूं असां टुटल आहियूं पर इंशाअल्लाह अक़ीदो ईमान सही आहे नमाज़ पढ़ंदासीं इन्हनि नेकनि सालनि सां गॾु हूंदासीं पोइ इंशाअल्लाह इहे खजी विया त असां भगल ऐं टुटल बि खजी वञी जन्नत में पहुचंदासीं हितों जी मिट्टी खणी वञी पने में विकिणो फुलू ॻोठ जी मिट्टी आहे वठो केरु वठंदो भितर वठंदो केरु पर जेकॾहिं इहा मिट्टी इहे भितर अन सां मिलियल हूंदा पोइ सेठ चवंदो त रेट घटि ॾींदो साईं बाक़ी खणई थो असां चवंदासीं ठीकु आहे घटि रेट में बि खण उहा मिट्टी उहे भितर घटि रेट में अन सां मिलियल हूंदा त खजी वेंदा मुसलमानो ईअं सम्झो त असां भितर आहियूं असां मिट्टी आया आहियूं पर अक़ीदो ईमान सही आहे नमाज़ पढ़ंदासीं इन्हनि नेकनि सालनि सां गॾु हूंदासीं पोइ इंशाअल्लाह इहे तुरी विया त तव्हां ईअं असां बि मिट्टी ऐं भितरनि वांगुरु तुरी वञी जन्नत में पहुचंदासीं छॾियो न हिन संगत खे इहा संगत ज़रूरु रंग लाहींदी तव्हांखे मजबूर कंदी नेकनि जी संगत सालनि जी संगत तव्हांखे मजबूर करे रब जे दर ते पहुचे ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह इलेक्शन में साथ बि आलमनि जो ॾींदासीं हिते बि बीठा आहिनि नी असांजा आलम बाबा किताब खे वोट ॾियो सम्झो था की न किताब खे वोट ॾियो उमेदवार जेको बि आहे मौलवी हुजे या गैर मौलवी हुजे
असांजो ठप्पो हुजे किताब ते इस्लाम ख़ातिर इन नीयत सां वोट न जो त मूंखे नलको मिले पोइ बाक़ियुनि जो कमु थिए या न थिए असांखे नलको मिले असांखे घिटी मिले मुंहिंजे पुट खे ड्यूटी मिले असांखे रस्तो मिले बाबा इहा सोच छॾे ॾिजो पोइ नस्ल जो फ़िक्र सॼे इलाइक़े जो फ़िक्र कयो सॼे ज़िले जो फ़िक्र कयो सॼे सूबे जो फ़िक्र कयो सॼे मुल्क जो फ़िक्र कयो जेकॾहिं रुगो पंहिंजे औलाद जो फ़िक्र कयो रुगो पंहिंजे ॻोठ जो फ़िक्र कयो त सुभाणे मरी वेंदासीं ही पोयों नस्ल गारियूं ॾींदी इस्लाम ख़ातिर वोट ॾियो त क़ुरान जो कानून कुराड़ी माई बीबी खनसा सुभान चार पुट उन जा जवान चुल्ह ते वेठा नबी साईं जो सॾु थियो हलो मूं इलल जिहाद हलो जिहाद ते उन कुराड़ी पंहिंजे पुटनि खे चयो पुट जल्दी कयो मानी बाद में खाओ साईं जो सॾु थियो आहे मतां देर न थी वञे मयार न मिले सभु चयो सुभान चारई पुट उन जा चुल्ह तूं उथिया दरवाजे ते पहुता उन कुराड़ी पंहिंजे पुटनि खे चयो पुट ख़बरदार जेकॾहिं तव्हांजे पुठीअ ते तीर या तरार जो ज़ख़्म हूंदो मां क़यामत जे ॾींहुं थञु न बख़्शींदीसांव साईं खे पुठी न ॾिजो मुड़ुस माण्हू थी करे मुंहिंजे महबूब जो साथ ॾिजो चारई पुट उन जा मैदान उहद में शरीक थिया ख़बर पयसि अम्मा तुंहिंजो वॾो पुटु शहीद थी वियो चई अल्हम्दुलिल्लाह घरों निकिती रस्ते में ख़बर पयसि ॿियो पुटु बि शहीद थी वियो चई अल्हम्दुलिल्लाह वरी ख़बर पयसि अम्मा तुंहिंजो टियों पुटु बि शहीद थी वियो चई अल्हम्दुलिल्लाह जॾहिं उहद जे मैदान में पहुती ख़बर पयसि अम्मा तुंहिंजा चारई पुट शहीद थी विया चई अल्हम्दुलिल्लाह जॾहिं नबी साईं जे चेहरे ते जो नज़र पियसि चई कुल्लु मुसीबत बादक जलल मुंहिंजा महबूब परेशान न थियो ही त चार आ पर 400 हुजनि मां तव्हांजे कदमनि ते कुर्बान कया बस तव्हांखे सही ॾिठुमि तव्हांजो दीदार कयो मुंहिंजा सभु ॾुख ईअं लही विया जीअं तेज़ हवा ते ज़मीन जा कख उॾामी हलिया वेंदा ये बंदूकूं ये राइफलूं ये जिथरी मुसलमाननि खे मारण जे लाइ न खणो दीन जो दुश्मन हो कादियानी हो इस्लाम जी हिफ़ाज़त जे लाइ बंदूकूं खणो पोइ इन्हनि बंदूकूं खे असां चुमियूं ॾींदा अफ़गानिस्तान में हिकिड़ी कॉलेज में पढ़ण वारी न्याणी हयादार बुरकेदार हिकिड़े मुजाहिद खां जिथरी खसियई खसे करे उन जिथरी के चुमियूं पई ॾे उनखे अखियुनि ते पई रखे पंहिंजे सीने सां पई लॻाए चई हिन हथियार खे हयादार माण्हुनि जा हथ लॻा तंहिंजे करे हिन हथियार खे मां चुमी ॾींदसि नूरो बि दाड़ियल हुयो ॿुधो था नी नूरो दाड़ियल मौलाना मोहम्मद अमीन उकागी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ख़त्म नबूवत जो जलसो रखियऊं मां जो उते पहुतुसि त ॻोठ वारनि चयो साईं मां असां ही किरायो तव्हांखे ॾियूं था तव्हां वापसि वञो जलसो कोन्हे मां चयोमांनि ख़ैर त आहे चयूं हिते कादियानी घणा आहिनि असांखे जलसो करियो नथा ॼण असां कमज़ोर आहिया आहियूं मौलाना मोहम्मद अमीन फरमाए मुंहिंजो मसइलो न आहे ही नबी जे ख़त्म नबूवत जो मसइलो आहे मूंखे तव्हांजे किराए जी ज़रूरत न आहे जलसो थींदो भला हिते को ॾिंगो माण्हू को आहे ॾिंगनि माण्हुनि जी बि ज़रूरत पवे थी चयूं साईं हिकिड़ो आहे नूरो धाड़ेल उनखां माण्हू टिजंदा आहिनि मौलाना मोहम्मद अमीन उन नूरे वटि वियो चवंदा नूरा सॼी ज़िंदगी ॾोहनि जा कम कया अथई हिकिड़ो नेकीअ जो कमु कर नबी साईं जे इज़त ख़त्म नबूवत जो मसइलो आहे जलसो रखियो वियो आहे ही कादियानी जलसो करो नथा ॼनि बाबा नूरे खे गैरत अची वई सभु चयो सुभान अल्लाह उन वक़्त में जिथरी खयईं सिधो आयो कादियानी जे दरवाज़नि ते दरवाज़ो खड़काए करे चई ख़बरदार ही मौलवियुनि जो जलसो न आहे ही नूरे जो जलसो आहे जेकॾहिं हिन जलसे में तव्हां रुकावट बणियो मां अहिड़ो बारूद तव्हांजे घर में उछलाईंदुसि जो महीनो तव्हांजे घर मां बाहि न ईंदी वाह नूरा वाह सब जो वाह नूरा वाह
इन जे करे मां आलमनि खे चवंदो आहे ई पिंडाल में जेके माण्हू वेठा आहिनि इन्हनि खे हकारत जी नज़र सां न ॾिसो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे कॾहिं कॾहिं रब बेनिमाज़नि खां बिना ॾाढ़ी वारनि खां अहिड़ा दीन जा कम वठंदो आहे जो मौलवी पीर बुज़ुर्ग बि पोइ हिते रहिजी विया। नूरो साईं हथियार खणी स्टेज ते बीही रहियो, जलसो थी वियो, सभु चयो सुभान अल्लाह। ख़त्मे नबूअत जो कादियानियुनि खे हिम्मत न थी। बस कुछ वक्त खां बाद वो नूरो मौलाना मोहम्मद अमीन वटि आयो, मथे ते पटको, चेहरे ते ॾाढ़ी, हथ में तस्बीह, जीअं तबलीग जमात माण्हू वापसि थींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मौलाना पुछा कयसि बाबा केरु? चई अॻे जंहिं महिल जलसो न पियो थिए त चओ पिया त नूरो किथे आहे, हाणे नूरे खे सुञाणो ई नथा। अच्छा तूं नूरो आहे? चईं हा मां हो नूरो धाड़ेल। अबा हीअ तो में तब्दीली कीअं आई? नूरे जे अखियुनि में पाणी अची वियो। चई मौलाना ॿियो त मां नबी जी इज़त जे लाइ ख़त्मे नबूअत जे लाइ कमु न कयुमि, मां सिर्फ़ु कादियानियुनि खे धमकी ॾिनमि। अल्लाह खे मुंहिंजा हे लफ़्ज़ एॾा वणी विया जो उन राति ख्वाब में मूंखे मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थी। नबी से मूंखे भाकुर पाए करे फरमायो नूरा वेझो आहे त अॼु मां मोहम्मद तोखे भाकुर पायां जो तो मुंहिंजी इज़त जे करे ख़त्मे नबूअत जे करे जान हथेली ते रखी। बस सुबुह जो मां उथां त ईअं पियो सम्झा ॼण मां उॾरां थो ज़मीन ते। जेके बि जिस्मानी रूहानी बीमारियूं सभु ख़त्म। वुज़ू करे मस्जिद में वियुसि, रब सां वाइदो कयमि या अल्लाह अॼु नूरो जंगल जे ज़िंदगी खां तौबा थो करे, अॼु खां बाद पूरी ज़िंदगी तुंहिंजे नबी जे सुन्नत जे मुताबिक़ ख़त्मे नबूअत जो दिफ़ा कंदो।